नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। नकता पीर जो गोठ में खबर ॾींदा हलूं तो पीर जो गोठ में अमन जो पखी उडामी वियो। चोरियों वारदातों रोज़ जो मामूल बने चोरन पारन पीर जो गोठ में नई मुकर्रर SHO के सलामी पीर जो गोठ अगुणो चेयरमैन हाउस लगे हजरत अली मस्जिद मां अजान माशिन सामान चोरी चोरन जे नाजायज़ खिलाफ निमाज़िन जमायत पारां एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़न अवामी न्यूज़ आडो बुधायो त अॻु बि साॻी मस्जिद मां चोर बैटरियूं ॿियो सामान चोरी करे विया हुआ। ॾाड़े अल्लाह पाक जे घरनि में दाख़िल थी मस्जिदुनि अंदर चोरियूं करे अल्लाह पाक जे घर जी बेहुरमती कनि था। पुलिस हिन महिल ताईं कुछ न करे सघी आहे। हिननि SSP खैरपुर खां मुतालबो कंदे चयो त चोरी वापसि कराई वञे, ॿी सूरत में एहतजाज दायरो वधायो वेंदो। एहतजाज जी क़यादत मस्जिद पेश इमाम वसीम खान सहतो, इमरान मुल्ला, निज़ाम मुल्ला, नौमान आरेजो, फ़हीम मंगरियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।